अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीकी मेटवर बाबा आला मौजूद किसो एहसान भलाई नसीब बाग अकुल मजरूर जाड आबाद पान नंबर 54। अंसार मदीने तरफ वापस हलिया विया। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे तशरीफ़ आवरीअ जो इंतज़ार करण लगा। अली बिन इब्राहिम, शेख मूसा, शेख तिब्रिसी, इब्न शेर आशूबा रिवायत कई आहे जॾहिं कुफ़ार कुरैश ॾिठो त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबुवत जो मामिलो रोज़ बरोज़ ताक़त वठंदो पियो वञे ऐं तरक़ीअ ते आहे, उन जे ख़िलाफ़ तदबीरूं बेकार थी वियूं ऐं अंसार जी बैत जी बि उन्हनि खे मालूम थियो ऐं दारुल अंदोह में मशवरो करण लाइ गॾु थींदा हुआ। उन्हनि जो क़ाइदो हुयो त जॾहिं उन्हनि ते कहिड़ी सख़्तु मुश्किल थिए त उते गॾु थींदा ऐं पाण में मशवरो कंदा हुआ ऐं 40 सालनि जी उमिरि खां घटि उमिरि वारे खे अचणु कोन ॾींदा हुआ। कुरैश जा 40 पोढ़ा माण्हू उते गॾु थिया। शैतान मलऊन बि हिकु मर्द पीर जी सूरत में आयो त अंदरि दाख़िल थियो। दरबान उनखे रोकियो, पुछियो केरु आहीं? उन चयो आउं अहले नजद जो हिकु पोढ़ो शख़्स आहियां। तव्हां माण्हुनि खे मुंहिंजी मुनासिब राय जी ज़रूरत आहे। मूं ॿुधो आहे त तव्हां उन मर्द जे दफ़िया जे लाइ हिते गॾु थिया आहियो त आउं बि आयो आहियां त उन मामले में तव्हांखे मुनासिब मशवरो ॾियां। दरबार जो ॿुधी उनखे अंदरि अचण जी इजाज़त ॾिनी। हज़रत अयाशी हज़रत जैफर सादिक़ अलैहिस्सलाम खां रिवायत कई आहे कुरैश जे हर कबीले मां हिकु माण्हूअ खे सॾायो ऐं दारुल अंदोह जे तरफ़ हलिया ताकी हज़रत रिसालत मां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दफ़िए में मशवरो कनि। अबू जहल चयो, ऐं गिरोह कुरैश, अरब में असां खां वधीक साहिब इज़त केरु कोन्हे। असीं ख़ाना ख़ुदा वारा आहियूं। कंहिं बि असांजी बराबरी जी तमा कोन कई आहे। असीं हमेशह अहिड़ी इज़त एहतराम सां गॾु बसर कंदा पिया अचूं एसी ताईं जो असां में मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिन अब्दुल्लाह पैदा ॾियो ऐं नशो निमा हासिलु कयो। असां उन जी सलाह ऐं रास्ता गोईअ जे सबबि उनखे अमीन मुक़ररु कयो। उन सबबि रास्ते गोईअ जे सबबि उनखे अमीन करार ॾिनो। जॾहिं हू पंहिंजे उमिरि में असांजे विच में बुलंद मर्तबो थियो त दावा करणु लॻो त आउं ख़ुदा जो रसूल आहियां ऐं आसमानी ख़बरूं मूं ते नाज़िल थियनि थियूं। असांजे अकुलनि खे हिमाकत सां नसब ॾींदो आहे ऐं असांजे ख़ुदानि खे गारियूं ॾींदो आहे ऐं असांजे नौजवाननि खे गुमराह थो करे। असांजे बुज़ुर्गनि खे जहन्नम में थो ॿुधाए। इहे ॻाल्हियूं असांजे वास्ते घणियूं सख़्तु आहिनि। मुंहिंजी इहा राय आहे त कंहिंखे मोकिले उनखे पोशीदा तौर ते क़त्ल करे छॾे। अगरि बनी हाशिम उनजो खून बहा तलब कंदा त असीं उनजे एवज़ 10 खून बहा ॾींदासीं। वरी आस बिन वाइल, उम्या बिन खलफ ऐं उबी बिन खलफ चयो, निहायत मज़बूत घर ठहिरायूं, उन में जैफरियूं ठहिरायूं रखूं, उन में विझी छॾियूं, कैद करे छॾियूं, विझी छॾियूं, रस्ता बंदि करे छॾियूं ऐं मानी या खाधो पीतो उन जैफरनि मां उनखे ॾियूं एसी ताईं जो इहो मरी वञे। जहिड़ी तरह ज़हीर, नाबिका ऐं उमराल कैस मरी विया। चयूं अञा ॿी का राय क़ाइमु करियो। इहो ॿुधी उतबा, शीबा ऐं अबू सुफ़ियान चयो, असीं उनखे मुल्क मां कढी छॾियूं ऐं इत्मीनान सां पंहिंजे ख़ुदानि जी इबादत करियूं। उन चयो, ए सभई का राय ॾियो त
उन चयो शेख तव्हां ते उन बारे में राय ॾियो। उन चयो त मुंहिंजी राय इहा आहे त कुरैश जे हर हिकु कबीले ऐं अरब जे सभिनी कबीलनि मां तव्हांजे मुआफ़िक़ हिकु या हिक खां वधीक माण्हू गॾु करियो ऐं बनी हाशिम मां बि हिकु शख़्स मुआफ़िक़ बणायो। सभिनी खां पंहिंजो पंहिंजो अहदु वठो, हिक ई भेरे गॾिजी हमिलो करियो ऐं उनखे क़त्लु करियो, छो त इहो मामिलो सभिनी कुरैश जो जे मुतलक़ थींदो ऐं बनी हाशिम वारनि खून बाह जो दवा कोन कंदा।